अॼु अदा जी शख़्सियत ते ॻाल्हाइणु हिकिड़ो वॾो कमु आहे मुंहिंजे लाइ। मां कोशिशि कंदुसि त ॻाल्हि खे पूरो कंहिं मुख़्तसर वक़्त में इहो जेको आहे पूरी करे वठां। अॼु मुंहिंजे उनवान जो मज़मून आहे अमा चयो सवा रुपए जो मुस्तफ़ा। मां तमामु घणी ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां जो पोपट पब्लिकेशन हाउस प्लेटफॉर्म तां असांजे मोहसिन ऐं वॾे भाउ जी हैसियत रखंदड़ साईं क़ुर्बान मही पारां अदा सां रिहाण मल्हाई वई। अॼु जी हीअ तक़रीब अदा लाइ मुंहिंजे लाइ मरणी घर भातियुनि लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि नाहे। हिकु कची फ़क़ी लिखणी आहे जंहिंमें अदा ज़िंदगीअ जा अमा जे वॻा ॿुधल के ॿ चारि हल्का सल्का अक्स आहिनि जेके अवां सां पेश कंदुसि। ओदा जे मूंखे इल्म ऐं अदब जी अहमियत सम्झाई, शाइरी पढ़ण जो शौक़ु भारियो, कलम जी ताक़त जो अहसासु ॾियारियो, मुंहिंजे गुस्ताखियुनि खे मूंखे माण्हू बि कढियूं ऐं उहे माण्हू मुंहिंजे लाइ प्यार जूं बारिश रहियूं। मुंहिंजी हरकतुनि ऐं शरारतुनि ते हिन हिमत ऐं हौसला जा ठप्पा लॻाया। अदा गुलाम मुस्तफ़ा सोलंकी में सभ खां पहिरियों रिसालो जेको अदा पहिरियों रिसालो पढ़ियो रिसालो क़ुर्बान साहिब जो मुकुट पढ़ियो हुयो। पाण रिसालो उन कमीज़ जे गॾु हिकु पुराणी थेले में संभाले रखियो अथई जेका खेसि ॼमण खां हिकदमि पोइ पाराए वई हुई। उन कमीज़ जी क़ीमत ₹100, पोपट जी क़ीमत बि ₹100 ऐं अदा जी ॼमण ते बि जेकी मिठाई विराए उहो बि ₹100 हुई। इन करे जो अमा चवंदी आहे त गुलाम मुस्तफ़ा जी क़ीमत आहे ई ₹100। अदा 4 सालनि खां जो स्कूल में दाख़िला करण जी सोचियो त उन लाइ संदसि वॾे भाउ गुलाम मुस्तफ़ा खे चयो त खेसि काठ जी पटी ते अलिफ बे लिखणु सेखारे त जीअं स्कूल वञण जी आदत पयुसि। हुन पढ़ण खां ख़ुदि जवाबु ॾिनो त मरी वेंदुसि पर कोन पढ़ंदुसि, स्कूल बि न वेंदुसि। पोइ हिकु ॾींहुं काठ जी पटी मस कुपड़ी ऐं किल्क ॻोठ जे भरिसां वंदड़ सिंध वाह में उछलाए ज़मीन ॾांहुं भॼी हलियो वियो। सॼो ॾींहुं ज़मीन में बुख उञ हूंदे बि रुलंदो रहियो। शाम में इलाज नथो करे उन शर्त ते खेसि वापसि आंदो वियो त मथंसि पढ़ाई ऐं स्कूल माफ़ आहे। कुझु महीननि खां पोइ वालिद साहब मरहूम चटाबदी अदा खे स्कूल वठी वियो। पाण उन ॾींहुं स्कूल जे ॿाहिरां वेठो रहियो। अदा पढ़ाईअ में का बि दिलचस्पी न वरिती ऐं रुॻो स्कूल में बीठल निम जे वण तां लहंदड़ चढ़ंदड़ माकोड़ा गिणंदो रहियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ स्कूल जे मास्तर यार मोहम्मद अंसारी साहब जेको आहे अदा खे बाहि खां झलियो असांजे घर वठी आयो ऐं वालिद साहब खे चयईं त हीउ छोकिरो कोन पढ़ंदो। चङो आहे त हिनखे सिंध बाह जे किनारे ते बिहारे अचो त उते बीठल निम जे वणनि ते लहंदड़ चढ़ंदड़ माकोड़ा गिणे। असांजो नालो अदा खे ॾाढो भाईंदो हुयो। पाण जॾहिं शिकारपुर शहर खां लॾे अची ॻोठ रहणु लॻो त मोहबत वारो तालुक़ु अञा मज़बूत थी वियो। उन मोहबत जो फ़ाइदो वठंदे नानी अदा खे कंहिं तरीक़े सां स्कूल में दाख़िल करायो ऐं पोइ अदा हिकु हैरान कंदड़ रिकॉर्ड कान कयो। जेकॾहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में तव्हां ॾिसजो त हाणे थाण सम्झी सघो त केतिरो मशहूरु आहे, छा करे चुको आहे। काफ़ी भेरा ईअं थियो जो स्कूल में तकलीफ़ वधी वञण खां पोइ बि स्कूल वारा या त खेसि अस्पताल पहुचाईंदा हुया या त खेसि घर छॾे ॾींदा हुया। इस्लामाबाद पढ़ण लाइ वियो त नंढो हुयो ऐं मास्टर डिग्री हासिलु करण ताईं घर न मोटियो, सवाइ हिकु भेरे जे जॾहिं वॾे अदा गुलाम मुस्तफ़ा जी फ़ौतगी थी हुई। इहो ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं अदा 7 दर्जे में पढ़ंदो हुयो। वालिद साहब कंहिं ॻाल्हि तां नाराज़ थी अदा खे गीचे खां वठी सीमेंट जी पकी दीवार सां हयो। वात कननि ऐं नक मां रत वहण लॻी ऐं पोइ हू 8 ॾींहं बेहोश रहियो। पोइ केतिरनि महीननि ताईं वक़्फ़े सां संदसि नक मां रत रहंदो रहियो ऐं पोइ जॾहिं शाइरी जी मुंद आई त अदा खे तमामु घणी कमज़ोरी करे अधु रंग थी पियो। अदा धड़ जी सॼो पासो जेको आहे अधु रंग में सटिजी वियो आहे। डॉक्टरनि चयो त छोकिरो मरी वेंदो। 1 साल खां पोइ कुझु सुधार आयो पर अदा जूं टंगूं ठीकु न थी सघियूं ऐं हू हिन वक़्त ताईं बि ठीकु तरह न हली सघंदो आहे। नहकीर थी पई। 5 साल नहकीर जो इलाजु थियो पर को बि फ़ाइदो न थियो। नेज़म दिमाग़ जा 4 बड़ा ऑपरेशन बि थिया। इहा 3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं अदा 12वीं जमात में पढ़ंदो हुयो। हू 93 ॾींहं जना हॉस्पिटल में कराची में इलाजु हेठि रहियो ऐं पोइ 1 साल घर में बिस्तरे ते पियो रहियो। ऑपरेशन थी करे संदसि टिकण 6 महीननि ताईं दिली जी साइज़ यानी बिल्कुलु नंढी लॻे त माण्हू चवंदा आया त यार ही जिन को न आहे कोई हिसाब सां बि ॻाल्हियूं कंदा रहिया। 1998 ताईं संदसि दिमाग़
जा 12 ऑपरेशन थिया 1999 में डॉक्टरनि खां फ़ैसिलो कयो त बार ऑपरेशन खां बचण लाइ ज़रूरी आहे त दिमाग़ में रत जूं छुरियूं ॼमण करे मिडियालनि जा कुझु हिसा कढी छॾिजनि ऐं ईअं कयो वियो। अदा जी का खाॿे पासे वारे दिमाग़ जो मिडियालो काफ़ी हद ताईं कढियो वियो, मतिलबु त संदसि दिमाग़ खे अधु ख़ाली कयो वियो। तंहिं करे हाणे हू जॾहिं बि पंहिंजे ॿारनि ऐं मूंसां चिड़ी पवंदो आहे त अमां चवंदी आहे चुप करे वियो, अदा अधु मस्जिद आहे न। वारी साहिब हुनखे मरण घड़ी ताईं अदा खे मार ॾियण जे अमल जो पछताव रहियो। मरण खां चंद घड़ियूं अॻु अदा खे चयाईं त मूंखे माफ़ु कजांइ ऐं जॾहिं बि अलाह जे घर वञां त अलाह खां बि मुंहिंजे पारां माफ़ी वठिजांइ। ऐं हाणे जॾहिं बि अदा अलाह जे घर जी हाज़िरी ॾींदो आहे त उते काबे जे गिलाफ़ खे पकड़ी ज़ारो ज़ार रोईंदो आहे ऐं चवंदो आहे त या अलाह मुंहिंजे बाबा खे माफ़ु कजांइ, या अलाह मुंहिंजे अबा खे माफ़ु कजांइ। ही ॿार जे स्कूल वञण ऐं पढ़ण खां इनकार कयो हो से अॻिते हली किताबनि जो कीड़ो साबित थियो। को वक़्तु आयो जो हिन किताबनि खां किताब कसी वठिबा हुआ ऐं चइबो हो त मानी खा या आराम कर। किताब सां संदसि मुहबत पहिरियां खां 1000 भेरा वधीक आहे। गुज़िरियल साल जॾहिं अदा खे PhD डिग्री मिली त अमां खेसि चयो अबा हाणे गंज थियो। तंहिं ते अदा चयो त ठीकु आहे PhD जी डिग्री त थी वई, पर हाणे छा करियां? अमां चयोसि त हाणे वेही माकोड़ा गिण, ऐं अदा वॾा ॾाढा गिण लॻा।